नाज़रीन, हैदराबाद में 2 ॾींहंनि जो सूफ़ी मेलो जारी आहे। दहशतगर्दी ऐं इंतिहा पसंदी जे ख़ात्मे लाइ लॻायल सूफ़ी मेले में सूफ़ी रागनि राग ॻाए अमन ऐं भाईचारे जो पैगाम ॾिनो आहे। उन हवाले सां पेश आहे गुलाम मुस्तफ़ा सोलंकी जी ही रिपोर्ट। सूफ़ीअ साफ़ कयो धोई वर्क वजूद जो जे सिरे हेठि सूफ़ी मेलो हैदराबाद जे सिंध म्यूज़ियम में जारी आहे, जंहिंजो इफ़्तिताह औक़ाफ़ खाते जे सेक्रेटरी ऐं सक़ाफ़त खाते जे DG मुनवर अली मैसर, कमिश्नर हैदराबाद बिलाल अहमद मेमण ऐं DIG पीर मोहम्मद शाह कयो। सूफ़ी मेले में दहशतगर्दी ख़िलाफ़ 5 मुख़्तलिफ़ दरगाहुनि जा स्टेज जोड़िया विया आहिनि। उन्हनि स्टेजनि ते भिटाई सरकार, सचल सरमस्त, सूफ़ी शाह इनायत, कलंदर लाल शहबाज़ ऐं सुल्तान बाहू जी दरगाहुनि जा पेनाफ्लेक्स लॻाया विया आहिनि, जिते नाले वारे रागिन सूफ़ी कलाम ॻाए भरपूर दाद हासिल कयो। सूफ़ी मेले में शरीक अदीबनि जो चवणु हो त तसौफ़ खे सम्झण लाइ पंहिंजी तारीख़ खे ॾिसणो पवंदो। हिननि जो चवणु हो त सिंध जी 5000 सालनि जी क़दीमी तारीख़ में हथियार न मिलिया आहिनि। सिंध ख़ुशहाल देश हो। मज़हब जी आड़ में सिंध जे माण्हुनि जा हक़ हड़प कया विया आहिनि। सिंध जे माण्हुनि वरी बि अमन जो रस्तो इख़्तियार कयो आहे। इंसानियत जी भलाई ऐं मोहबत तसौफ़ जो रवियो आहे। सक़ाफ़त खाते जे DG मुनवर अली मैसर जो चवणु हो त असां पंहिंजी कावड़ खे ख़तमु करे ॿियनि जे ग़लतियुनि खे माफ़ कयूं। सिंध जो पैगाम लतीफ़ साईं जे आलम सभु आबाद करी वारो आहे। लतीफ़ साईं बर्दाश्त जो पैगाम ॾिनो आहे। असां सॼे आलम जी ख़ुशहाली चाहियूं था। असां विढ़ण बदिरां पंहिंजे जीअ में जायूं ॾियणु चाहियूं था। असांखे जंग ऐं हथियार खां सवाइ सॼी दुनिया जा फ़िक्र मंज़ूर आहिनि। सुभाणे जी सिंध अमन आजपे वारे फ़िक्र जी इमामत कंदी। अहिड़ी तरह सूफ़ी मेलो पुरअमन सिंध जो पैगाम छॾे पुॼाणीअ ते पहुतो।